नबी बेमिसाल ही 12 रबीउल अव्वल जी जकराता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे विलादत जी राता जो सलीदो अल्लामा इब्ने हजर अस्कलानी लिखे थो पियो ते ही अजो की रात लैलतुल क़द्र खां बे भली राता अदा लैलतुल क़द्र में जागदा आहियूं न एकड़ो बे नफल पढ़ंदे रब 1000 नफल जो सवाब दीदी अजो की रात तो उन रात खां बे भली रात आ खुश नसीब आई जो रब तोखे मोखे अज महबूब जे मिलाद वारी रात जागी करे रब तोखे मोखे नसीब रात जिह रात जे लाए अल्लामा इब्ने हजर लिखियो भली रात लैलतुल क़द्र खां अफजल रात छो त क़द्र वारी रात खे फज़ीलत छो मिली रब जो कुरान तो चवे इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वारी रात इन जे करे भली रात छो त इन रात में रब कुरान नाज़िल फरमायो क़द्र वारी रात फज़ीलत वारी कुरान जे करे ए कुरान रुगी मोमिन जे लाए रहमता पर मदीने वारे साईं जे लाए रब जो कुरान तो चवे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जिह रात जे आखिरी पहर में बाख फुटी में मदीने वाले साईं जी अम्मा थी चवे कुर्बान मुस्तफा जी आमद ता कुर्बान मदीने वाले साईं जी तशरीफ आवरी ता अम्मा थी चवे पेरी महीने में आदम अलैहिस्सलाम मुबारक हो दियो बे महीने में शीश अलैहिस्सलाम बे महीने में नूह अलैहिस्सलाम चौथे महीने में इदरीस अलैहिस्सलाम पंजे महीने में हूद अलैहिस्सलाम छठे महीने में हजरत मूसा अलैहिस्सलाम सत्ते महीने में ईसा अलैहिस्सलाम अठे महीने में इब्राहीम नौवे महीने इस्माइल अलैहिस्सलाम बाद रिवायत मुताबिक छह महीने में इब्राहीम अलैहिस्सलाम सत्ते महीने में इस्माइल अलैहिस्सलाम अठे महीने में मूसा अलैहिस्सलाम नौवे महीने में ईसा अलैहिस्सलाम आमना मुबारक हो जई मुबारक हो जई मुबारक हो जई जे दिल पर जो सदियन का इंतजार हो मदीने वालों साईं तो आमना जे पाक पेट मुबारक में अजीवियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जदा इन 12 रबीउल अव्वल वाली रात जो पोयो पहरा पाक फुटिया अम्मा थी फरमाए दुनिया वारियो दायूं आयो पंजा पंजा इंतजाम कया के बचड़े दे नाड़े कटण दे लाए कैंची रखी के बच्चे दे तेल हणन लाए तेल रखियो के फणी रखी के कपड़ा रखया के वेजार लाए पानी रखियो अम्मा थी फरमाए आवाज आयो अमना जे कुछ को सामान रखे थव सारो सामान खणो छत जको अचण वारो ओ आमना है बेमिसाला अम्मा थी फरमाए थी महबूब जे लाए आवाज आयो अमना सारो सामान खण जको अचण वारो आ वो रब जो महबूब आ मां अल्लाह पंहिंजे दिल भर खे दुनिया ते सिंगारे करे थो मोकिलिया अम्मा थी फरमाए विलादत बासाद थी हर जमिनी नूर मुझे पाक पेट मुबारक मां नूर निकले बैठी मक्के में हुयस महबूब जे नूरानियत जे करे शाम मुल्क जो महला तो पई ॾिसां सुभान अल्लाह
महबूब जे नूर दे करे अम्मा सवे महल परे अम्मा दिसी सके थी त खुद मदीने वारो साईं मदीने मां हिन आशिकन खे दिसी सघन आया अम्मा दी फरमाई जो निहारिया वाके मदीने वारो साईं दरवाजे ते आयो दरवाजो खड़कायाई कुर्बान महबूब जे अखलाक ता जो दुश्मन जे सजदे बेहया ईंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता छा गाला साईं मनी दो मैं पर शर्ता अबू जहल जे जमीन अबू जहल जे घर में खाली खजूर जो गुठलियों जो न खड़ी करे अबू जहल जे जमीन ते लगा ये रात जो रात में बाग तैयार थियो तमनी दो मैं न मनी दो मैं ऐ मंजण लाए न पियो करे जवे पियो रो वधी कटो कुछ थरो कंदो मत अबू जहल राजी थींदो पर मदीने वारे साईं फरमायो अबू जहल या का गाल वधी कान्हे का हुजूर आया लगाईंदा या रात जो काफी टाइम गुजरियो हुजूर आया ही कौम वारन जा दरवाजा पे खड़काईंदो वते त अचो हली सुबह जो मूसा गॾिजी हलजो तो कुछ थरू मजाक कंदासी अबू जहल ईंदो अबू जहल जे नो कम करे आयो आया कि केड़ो कम कि मुसलमान जे नबी के शर्त लगाया हाने रात जो रात में बाग तैयार कोन थींदो कौम वारन के बेचई आयो आया सुबह जो उठी करे वधी कटो कुछ थरू कंदासी चई बस कयाई अबू जहल तो तैयार यो छो करे आए ते भला तू जो बेकी तो शबाग तैयार थींदो ए हा यार वदे कमाल वारो नबिया अदम ते खड़ी चो सुभान अल्लाह वदे कमाल वारो नबिया ऊपरे बीठल वण खे तो इशारो करे त पटजी करे रिणंदो रसूलुल्लाह जे सामू भी कलमा थो पढ़ई दरिया जे बे किनारे ते जेकड़ा पत्थर पियो आ ही इशारो थो करे त पत्थर में पानी दे तरंदो सामू रसूलुल्लाह ने भी कलमा थो पढ़ई एडे शान वारो नबिया ज़मीन छाए मुखे जे मान छाए या हथ वारी शै दसे नमा के रवाया सुभान अल्लाह जैसे हथ वारी शै जी दसींदी हुजूर फरमाता कन्न सा लगा ही जो कन्न सा लगायम अबू जहल पले नौकर खे तो चवे मुझे हथ वारियूं पथियूं भी इन रसूलुल्लाह ते कलमा पयूं पढ़नी सुभान वो तरह सजदा मुस्तफा शान जो शाहिया मुस्तफा शान जो शाहिया रब तो जहड़ी तस्वीर न कहीं ठाहिया मुस्तफा शाहिया सुभान अल्लाह केड़ो कमाल वारो नबी केड़ो शान वारो महबूब जे लाए रब तो फरमाए वदुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला तो सदीदो जो शान नज़ूल हिया शुरू में महबूब जे तरफ वही जो नज़ूल थींदो रहियो विच में जिब्रील जो अचण रुकजी वियो बंद थियो महबूब जे लाए ज़बान दराज़ी करण लगा चवण लगा जे
रब जी प्रचार पियो करे हाने तिन खेन जे खुदा छॾे ॾिनो तो स्वादी तो अर्ज़ कयो त महबूब जे शान में अमर खड़दा महबूब जवाब न बल्कि खुद खुदा जवाब ॾींदो केॾी महिल महबूब खे अब तर्जुमा लगा रब कुरान नाज़िल कयो के तहलील में सभनी खे छॾे सभनी खे चई आज ज़िक्र खे छॾे ॾियो तस्बीह खे छॾे ॾियो सब जो सब मुझे महबूब जे इस्तक़बाल में सलात जा नजराना झूकारीदार सुभान अल्लाह 40,000 बुराक बीठा थी एकड़ो हसीनो जमील बुराक काहे वञ हज़रत जिब्रील ईंदो एकड़े ॾे निहारींदो ॿियो वधीक खूबसूरत लॻंदो वरी ॿिए ॾे निहारींदो टियों वधीक खुशबूदार लॻंदो जिब्रील सोचियो अॼु त मुंहिंजे लाइ को इम्तिहान जो ॾींहुं हिकिड़ो थोरो आहे वञा रब प्यार ॾींदो जिब्रील ही छा कई हिन खां वधीक ॿिया सोना बीठा निहारींदो